नाज़रीन खे ख़बर ॾींदा हलूं न्यूज़ सैदाबाद खां। अॼु थिए ॻोठ में चइनि वरियनि जे नींगर छहनि वरियनि जी नींगरीअ सां बदफ़ैली कई आहे, जॾहिं त नींगर खे गिरफ़्तार करे मथस FIR दाख़िल कई वई आहे। खे ख़बर ॾींदा हलूं न्यूज़ सैदाबाद खां। अॼु थिए न्यूज़ सैदाबाद वेझो ॻोठ में 14 वरियनि जे नींगर छहनि वरियनि जी नींगरीअ सां बदफ़ैली कई आहे, जॾहिं त नींगर खे गिरफ़्तार करे मथस केस दाख़िल कयो वियो आहे। जॾहिं न्यूज़ सैदाबाद ॻोठ मीरामपुर में चइनि वरियनि जे नींगर रमेश पुट तुलसीदास बागड़ी, छहनि वरियनि जी नींगरी ज़हरा धी इलाही बख़्श कासकेली खे ज़बरदस्ती पकड़े सुनसान हंधि वठी वञी उन सां ज़ोरी बदफ़ैली कई, जॾहिं त नींगरीअ जे रड़ियुनि ते रोज़राड़ो पइजी वियो ऐं नींगरीअ जी पीउ इलाही बख़्श कासकेली नींगरीअ खे ताल के अस्पताल न्यूज़ सैदाबाद पहुचायो, जिते उनजो लेडी डॉक्टर मेडिकल कयो। इलाही बख़्श कासकेली जी मदियत में न्यूज़ सैदाबाद थाणे ते FIR पिणु दाख़िल कई वई आहे, जॾहिं त पुलिस छापो हणी नींगर रमेश बागड़ी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब TV।